नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। तसे तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो शहर जे आबादी विच में गैस विकिरो करण जा केतिरा गैर क़ानूनी दुकान खुलियल आहिनि। बिना कंहिं इजाज़त जे खुलियल दुकान शहर आबादी जे विच में हुजण करे आवाम जी जान माल ते ख़तरे जी घंटी लड़कियल आहे। जॾहिं त खिपरो इंतज़ामिया गैस सिलेंडर जी सूरत में शहरी आबादी जे विच में पियल बम ख़िलाफ़ के बि क़दम न खयां आहिनि। जॾहिं त खिपरो जी शहरीन ममताज़ बोज़दार, शबीर हिंगोरो, कमलेश कुमार जो चवणु आहे त शहरी आबादी जे विच में गैस जे सिलेंडर जा दुकान खुलियल हुजण सबबि शहरियुनि खे जानी ऐं माली नुक़सान जो अंदेशो आहे। पर खिपरो इंतज़ामिया हिन जो नोटिस वठण लाइ तयारु न आहे। कंहिं बि वक़्तु को जानी नुक़सान थियो त असां खिपरो इंतज़ामिया जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कराईंदासीं। इन करे शहर जी आबादी जे विच में खुलियल गैस सिलेंडर जा गैर क़ानूनी खुलियल दुकान बंदि कराए शहरियुनि खे इम्कानी नुक़सान खां बचायो वञे। सही इहो ई आहे त कंपनियूं अलॻि अलॻि गैस उहो ई आहे असांखे पियो आहे सेठ वटि पिया जी वीरू आहे जेके वीरू आहे हुन जी शाखा इहो सेठ वीरू आहे चकी त उतां ई कमु कयो उतां ई कमु सिखी ईअं सर्टिफिकेट न आहे। ऐं दुकान ते कोन्हे ऐं वेठा आहियूं ईअं वेठा आहियूं जी जी असांखे ख़बर असां इन कदुर जो कोन्हे जी हाँ आहे उहो त घर पियो आहे जी हीअं त इहो पियो आहे इहे असांखे ॾेखारियो असांखे तक़रीबन 10-12 साल थी आहे। उहो साईं साइड ते आहे बिल्कुलु एतिरो शहर में कोन्हे जी उहो अञा परते आहे त साइड ते आहे जी एतिरो शहर में कोन्हे। साईं हींअर LPG आहे 1300 आहे साईं में कुरेशी जो सही आहे ऐं ॿियो इहो ग्रीन जो सही आहे। हा साईं लेसन महाराज अचे महाराज अटा साईं आऊं त मुलाज़िम आहियां मूंखे त हिते 2-3 महीना आहिनि। हा एजेंसी मीरपुर सर्टिफिकेट कोन आहे साईं जी सर असां सेफ्टी बि आहिनि जी साईं एक्सपायर कोन आहे इहो पाण एट ए टाइम को वारो सामान पिया आहिनि बाल्टियूं वल्टियूं पिया आहिनि वारी वारी हणंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।